मुल्क के बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो अॼु 147 जन्म ॾियारो मल्हायो पियो वञे। सॼे मुल्क में अज़ीम लीडर के भेटा पेश करण सिलसिलो जारी है। सदर डॉक्टर आरिफ अलवी कराची में मज़ार कायद ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी कई। उन मौक़े ते गवर्नर सिंध कामरान टिसोरी, सूबाई वज़ीर ऐं ॿिया सदर आरिफ अलवी सां गॾु हुआ। सदर डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त अज़ीम कायदे क़ौम जो अज़ीम मोहसिन हो, जंहिं नंढे खंड जे मुसलमाननि लाइ धार वतन क़ाइमु कयो। कायदे आज़म जी जदोजहद सबबि पाकिस्तान वजूद में आयो। उनखां अॻु मज़ार कायद ते गार्डन जी तब्दीली वारी तक़रीब थी, जंहिंमें मेजर जनरल इफ्तिकार हुसैन चौधरी ख़ासि महिमान तौर शिरकत कई। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल जे दस्ते गार्ड्स तौर ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। ॿिए तरफ़ निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त कायदे आज़म नंढे खंड जे मुसलमाननि खे हिक झंडे हेठि मुतहिद कयो। कायदे आज़म खे ख़िराज अक़ीदत पेश करण जो बहितरीन तरीक़ो इन जे असूलनि ते अमल करणु आहे। इंतहा पसंद क़ुवतनि खे शिकस्त ॾियण लाइ इत्तेहाद ज़रूरी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि पिण जनम ॾियारे जे मौक़े ते कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश कई आहे।